बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सिखंदासीं क्लास चौथे जे रियाज़ी मां त अददनि खे लफ़्ज़नि में कीअं लिखियो वञे। त राइट द नंबर्स इन द वर्ड्स अंग्रेज़ी में। हाणे छा आहे, सभु खां अवल जेको असांखे अंग मिलियलु आहे, नंबर में जेको मिलियलु आहे, उहो आहे 14,110। 14,110। हाणे पहिरियों असीं छा कंदासीं त हिन खे असीं जोड़ कंदासीं। कीअं? एका, ॾाका, 100, 1000, 10,000। हाणे हे जेको आहे ज़ीरो आहे उहो एके जी जॻह ते आहे, हिकु ॾाके जी जॻह ते, वरी हीअ हिकु ॿियो जेको हिकु आहे 100 जी जॻह ते, वरी हीअ जेको 4 आहे इहो आहे 1000 जॻह ते, ऐं वरी जेका हीअ हिकु आहे उहो 10,000 ते आहे। त हीअ जेको लिखियलु आहे 14,110, त असीं इन खे लिखंदासीं कीअं? पहिरियों इंग्लिश में लिखंदासीं 14,100 10। सिंधी में कीअं लिखंदासीं? सिंधी में लिखंदासीं 14,110। निहायत आसान आहे। वरी मां दोहरायां थो पियो त असीं पहिरियों अंगनि खे, जेको हीउ लिखियलु अंग आहे उनखे असीं एका ॾाका जोड़ कंदासीं। माना एका ॾाका 100, 1000, 10,000, त माना थींदो 14,110। हाणे इंग्लिश में कीअं आहे? इंग्लिश में कीअं असीं हिनखे जोड़ कंदासीं? हे 0 यूनिट प्लेस ते आहे, हीअ टेंस जाइ ते आहे, हीअ 100 आहे, हीअ 1000, हीअ 10,000। इहो थींदो 14,110। 14,110 माना 14,110। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो सां वरी हाज़िर थींदासीं। महिरबानी।